बचाव कमेटी के सर सॼे सिंध में शटरबंद फीतारो हड़ताल कई वही है। मुख़्तलिफ़ शहरन में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। जॾहिं त मीरपुर ख़ास में रैली ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कराची जो ज़िक्र कयूं। कराची में हथियारबंदनि जी फायरिंग में केतिरा ई कांग्रेस कारकुन ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिंध में पीपल्स लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस ख़िलाफ़ सिंध बचाव कमेटी जे सर ते मुकमिल शटरबंद हड़ताल कई वई आहे। कराची के इलाक़नि सचल गोठ, मारोड़ा गोठ, गुलिस्तान जोहर, यूनिवर्सिटी रोड, मलीर, मंगोपीर, कोरंगी, मेहरान टाउन, जमजमा, दहसानो छनो, लियारी, शांति नगर, क्यामाड़ी, बख्तावर गोठ, धनबख्श गोठ और सफूरा गोठ समेत मुख्तलिफ इलाक़नि में कारोबार मुकम्मल तौर बंद है। कराची में ट्रैफिक मामूल का घट हली रही है, जैसे सबब मुसाफिरन के सख्त परेशानी के मुंह ॾियणो पइजी रहियो आहे। कराची के चमड़ा चौरंगी, कामरा चौरंगी, डिफेंस वारनि इलाक़नि में अणॼातल माण्हुनि 4 बसन के ॿाहिरि ॾेई साड़े छॾियो। इब्राहिम हैदरी में SUP और फिशर फोक फोरम पारा मजीद मोटाणे और यूसुफ शाह की अगवानी में एहतजाजी रैली कढ़ी हुई, जैसे गदर फाटक से मुख्तलिफ कौमपरस्त पार्टियों के कारकुनों एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। कराची के काला बोर्ड वट हथियारबंदनि की फायरिंग में GA सिंध तहरीक जो कारकुन आसिफ सरकी ज़ख़्मी थी पियो। मलीर में GA सिंध तहरीक के मुज़ाहिरे से पुलिस तरफा लठबाजी की हुई, जिन दौरान 2 कारकुननि तारिक भुरगड़ी अली नवाज़ भुरगड़ी के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार किया वियो। कराची के भैंस कॉलोनी वाले हथियारबंदनि फायरिंग में फंक्शनल लीग जो कारकुन शेर मोहम्मद हिमायती ज़ख़्मी थी पियो, जैसे अल्ताफ टाउन और मेहरान टाउन में हथियारबंदनि की फायरिंग में 4 कौमपरस्त कारकुन ज़ख़्मी थी पिया। नए मकानी निज़ाम खिलाफ हैदराबाद में सिंध हारी कमेटी पारा अजहर जतोई और समर जतोई, GA सिंध तहरीक पारा पप्पू गाहो और मुख्तियार बाट की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। मीरपुर खास में बलदियाती निज़ाम खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरे से अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में अवामी तहरीक जो कारकुन शहादत हुसैन जरवार मारिजी वियो। फायरिंग के नतीजे में हुसैन बलोच, सुहेल महर और आरिफ जमाल ज़ख़्मी थी पिया, जिनके अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। मलीर जी स्टील टाउन में जो कॉम्परस धुरन के कारकुननि जो कौमी शाहराह ते धरणो हुयो, जंहिं दौरान संदन पुलिस सां चकरियूं थियूं। लियारी में सिंधी और बलोच बिरादरी के माण्हुनि नए मकानी निज़ाम खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे चील चौक ते धरणो हुयो। हैदराबाद में कासिमाबाद, भेटाई नगर, मारवी टाउन, सहरिश नगर, वहदत कॉलोनी, हुसैनाबाद, गुल सेंटर, पठान कॉलोनी, साइमा प्लाजा, सदर, कैंट, अनाज मंडी, कारी मोरी, भूसड़ी और जामशोरों में कारोबार मुकम्मल तौर बंद है और ट्रैफिक भी मुकम्मल तौर बंद है। हैदराबाद में SUP, अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक, STP और 2 कौमपरस्त तंजीमन पारा रोशन बुरड़ो, कादिर रांटो और 2 की अगवानी में नसीम नगर चौक और सुपर हाईवे से धरना हया विया। हैदराबाद के लतीफ़ाबाद नंबर 4 में हथियारबंदनि की फायरिंग में जस्कम के 2 कारकुननि राजा भट्टी और ज़हीर लाशारी समेत नुमान जणे जो अब्दुल समी ज़ख़्मी थी पिया। पकौड़ा चौक ते पुलिस एहलकारनि की मुबैना फायरिंग में अवामी तहरीक जो कारकुन ज़ख़्मी थी पियो। हैदराबाद में वकीलन अदालती कार्रवाई जो मुकम्मल बायकाट करे एहतजाजी रैली कढ़ी। जामशोरो, सेवन शरीफ, कोटड़ी, सन, मांझंद और जिले के 2 नंढन वडन शहरन में भी कारोबार मुकम्मल तौर बंद है। सेवन शरीफ में मुख्तलिफ कौमपरस्त तंजीमन के कारकुननि नए मकानी निज़ाम खिलाफ एहतजाजी रैली कढ़ी प्रेस क्लब बाडो धरणो हुयो। टंडे मोहम्मद खान जिले में भी हड़ताल वाले सर के भरपूर मोट मिली है। मलाकात्या, नजरपुर, बुल्ली शाह करीम, टंडो गुलाम हैदर, शेख भिरकियो, रंधु शहर और बेन मुख्तलिफ इलाक़न में मुकम्मल तौर कारोबार बंद रहो। टंडे मोहम्मद खान में STP, जस्कम, फंक्शनल लीग, जसम और बेन धुरन के सवें कारकुननि डॉक्टर अहमद नुनारी, अजीज तालपुर और बेन की अगवानी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढ़ी। टंडे अलायार जिले में नए मकानी निज़ाम खिलाफ मुकम्मल तौर शटरबंद हड़ताल की वही, जॾहिं त चंबड़ में कौमपरस कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। मटियारी जिले में हाला, भिड़शा, न्यू सईदाबाद, डेरोलाल और बेन इलाक़नि में मुकम्मल तौर कारोबार बंद है और रोडन ते ट्रैफिक भी मामूल का घट है। हाला में फंक्शनल लीग और सिंध बचाव कमेटी के हज़ारी कारकुननि एहतजाजी रैली कढ़ी नारेबाजी कई। नवाबशाह, बांधी, काजी अहमद, जामसाद, सकरन, महराबपुर, कुपचानी, दौलतपुर, दौड़, कोटली कबीर, हालानी और बेन शहरन में मुकम्मल तौर शटर बंद है। नवाबशाह में एहतजाजी मुज़ाहिरे दौरान कौमपरस कारकुननि और पुलिस विच में चक्रियूं भी थियूं आहिनि। जस्कम के सीनियर वाइस चेयरमैन आकाश मल्हा जो चवणु आहे त नवाबशाह में जस्कम के 4 कारकुननि के गिरफ्तार किया वियो आहे। डिगड़ी, कोट गुलाम मोहम्मद, झुडो, नौकोट, शादीपरी और जिले के बेन इलाक़नि में मुकम्मल तौर शटर बंद है। मीरपुर खास मार्केट चौक से कुछ अणॼातल माण्हुनि दुकान खोलाइण की कोशिश कई और बंद पियल 3 दुकाननि जा ताला तोड़े छॾिया, जिन दौरान वापारियुनि की मज़ाहमत से फरार थी विया। डिगड़ी में फंक्शनल लीग, जस्कम, SUP, STP, अवामी तहरीक, तहरीक इंसाफ के कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाजी कई। बदीन जिले में माफली, तलहार, टंडो बागो, नंदो, शादीलाट, खोसकी, कढ़ण, कड़ियो कमर, राजो खानानी, टंडो गुलाम अली, सरहाड़ी और बेन इलाक़नि में
मुकम्मल कारोबार बंद है। मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा करे धरना हया विया आहिनि। बदीन सिंधियाणी तहरीक जे कारकुन औरतुनि एहतजाजी मुजाहरो करे एक सियासी जमात ऑफिस जो घेराव भी कयो। उमरकोट जिले जे इलाइक़नि पथोरो, कुंडरी, सामारो, नबीसर ऐं छोर समेत ॿिया इलाइक़ा बंद आहिनि। उमरकोट में फंक्शनल लीग, एसटीपी, एसयूपी, जस्कम, अवामी तहरीक ॿियनि कौमपरस्त धुरियुनि जे हज़ारें कारकुननि एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आलो धरणो हयो। कुंडरी में नए मकानी निज़ाम खिलाफ कौमपरस्त धुरियुनि जे कारकुननि हथनि में प्लेकार्ड खणी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी। सामारे में कौमपरस्त कारकुननि एहतजाजी मुजाहरो करे प्रेस क्लब आलो धरणो हयो। ठट्टे जिले में मीरपुर बठोरो, मीरपुर साकरो, डावल, घारो, चूड़ जमाली, गुजो, दौड़ ऐं जाती में मुकम्मल शटरबंद हड़ताल है। ठट्टे में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के वकीलन पारा रसूलपुर समूह की अगवानी में एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो वियो। ठट्टे में नए मकानी निज़ाम खिलाफ एहतजाज दौरान पुलिस ऐं कारकुननि विच में चक्रियूं पिण थियूं। अगवान जो चवणु आहे त जिले में संदन 15 कारकुननि खे गिरफ़्तार किया वियो आहे। सागर जिले में खिपरो, टंडवादम, शिदापुर, झोल, खडड़ो, शाहपुर चाकर, सराड़ी ऐं जाम नवाज अली में मुकम्मल शटरबंद है। सागर में नए मकानी निज़ाम खिलाफ फंक्शनल लीग ऐं कौमपरस्त धुरियुनि जे हज़ारें कारकुननि शाहिद निज़ामानी, वहीद निज़ामानी ऐं दिलबर खान जी अगवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी। खडड़ो में मुख़्तलिफ़ कौमपरस्त धुरियुनि जे कारकुननि एहतजाजी मुजाहरो करे सांगड़ नवाबशाह रोड ते धरणो हयो। थरपारकर जिले में मिठी, नंगर पारकर, इस्लामको, डीपलो ऐं छाछरो में कारोबार मुकम्मल तौर बंद है। एहतजाजी मुजाहरा भी किया विया। सिंध अंदर मकान निज़ाम वाले ऑर्डिनेंस खिलाफ सॼी सिंध में मुकम्मल शटरबंद फीता रुख हड़ताल कई वई है। मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां एहतजाजी मुजाहरा करे धरना हया विया। पुलिस केतिरा ई कारकुन गिरफ़्तार करे वरिता आहिनि। जिक्र कयूं सखर जो नाज़रीन। मकानी निज़ाम वाले ऑर्डिनेंस खिलाफ सिंध बचाव कमेटी ॾिसण ते सखर जे घंटाघर चौक, शाही बाज़ार ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकम्मल तौर बंद है। कौमपरस्तनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी मुजाहरा करे धरना हया ऐं टायरनि खे बाहि ॾिनी। पुलिस एसटीपी अगवान मुकीम खोसू समेत 5 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रोहड़ी, सालेपट, कंधरा, बागरजी ऐं ॿियनि इलाइक़नि में कौमपरस्तनि जे हड़ताल खे भरपूर मोट मिली है। शहर जा समूरा कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर बंद आहिनि। कारकुननि पारां एहतजाजी मुजाहरा करे धरना हया विया। खैरपुर में हड़ताल की जबरदस्त मोट मिली है। शहर जा समूरा कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर बंद आहिनि। फंक्शनल लीग ऐं ॿियनि तंज़ीमनि जे हज़ारें कारकुननि बख्शली ऐं ॿियनि जी अगवानी में खैरपुर खां चूंडको ताईं एहतजाजी मार्च कयो। पीरगोठ जा समूरा कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर बंद आहिनि। फंक्शनल लीग ऐं ॿियनि तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी रैली कढी, जॾहिं त वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो। नारो, चूंडको, कोटडीजी, कोट बंगलो, पक्का चांग समेत समूरा नंढा वॾा शहर मुकम्मल तौर बंद आहिनि। फैज़गंज में भी कारोबार बंद है। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि पारां एहतजाजी मुजाहरो करे धरणो हया वियो। ठरी मीरवा में कौमपरस्त कारकुननि जे सॾ ते कारोबार बंद है। कारकुननि एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो। घोटकी में हड़ताल वाले सॾ ते कारोबार मुकम्मल तौर बंद है। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि पारां एहतजाजी रैली कढी वई। मीरपुर माथिली में मुकम्मल हड़ताल कई वई है। पीपी शहीद भुट्टो, जस्कम, एसटीपी ऐं ॿियनि तंज़ीमनि जे कारकुन रमज़ान कलवट, अली गोहर नायब जी अगवानी में एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो। डेहरकी, खानपुर महर, सरहद, मूमल जी माड़ी समेत जिले के समूरनि नंढनि वॾनि शहरनि में कारोबार मुकम्मल तौर बंद है। कौमपरस्त ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी मुजाहरा करे धरणा हया आहिनि। उबारो शहर जा समूरा कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर बंद आहिनि। कौमपरस्तनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि पारां एहतजाजी मुजाहरा किया विया। शिकारपुर में हड़ताल के सॾ ते समूरो शहर मुकम्मल तौर बंद है। फंक्शनल लीग, जस्कम, एनपीपी, एसटीपी ऐं ॿियनि तंज़ीमनि पारां एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। अहिड़ी यासीन, जखण, लखी, गुलाम शाह, मियां साहब, खानपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में भी कारोबार मुकम्मल तौर बंद किया वियो आहे। मदेरी शहर जो समूरो कारोबार मुकम्मल तौर बंद है। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं कौमपरस्त कारकुननि एहतजाजी जुलूस कढी धरणो हयो। कौमपरस्तनि जे सॾ ते नौशहर फेरोज़ शहर जा समूरा कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर बंद आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे हज़ारें कारकुननि एहतजाजी रैली कढी कौमी शाहरा ते धरणो हयो। कंडियारो में कौमपरस्तनि जे सॾ ते कारोबार मुकम्मल तौर बंद है। कारकुननि एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो। मोरे में कौमपरस्तनि जे सॾ ते कारोबार मुकम्मल तौर बंद करे कारकुननि एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो। हड़ताल के सॾ ते ठारूशाह शहर मुकम्मल तौर बंद है। एनपीपी, जस्कम ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे कारकुननि एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो। भिरिया सिटी में कौमपरस्त जमातनि जे सॾ ते कारोबार बंद है। कारकुननि पारां एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो वियो। भिरिया रोड, पडीदन, फुल ऐं दरिया खान मरी में भी कारोबार मुकम्मल तौर बंद है। कौमपरस्तनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि पारां एहतजाजी धरणा हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। लाड़काने में शाही बाज़ार, होशू चौक, रेशम गली, रॉयल चौक, पाकिस्तानी चौक समेत शहर जा समूरा कारोबारी मरकज़ बंद आहिनि, जॾहिं रोडनि ते गाॾियूं पिणु
मामूल खां घटि नज़र अची रहियूं आहिनि। ॾोकरी में कारोबार मुकमिल तौर बंदि आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी रैली कढी धरणो हयो ऐं टायरनि खे बाहि ॾिनी। बाहरे में हड़ताल जे सॾ ते समूरो कारोबार बंदि आहे। फंक्शनल लीग, जस्कम, अवामी तहरीक ऐं ॿियनि तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। नओं देरो, रतो देरो ऐं लालू रांक में भी कारोबार मुकमिल तौर बंदि आहे। कंबर, लालू रांक ऐं गाजी खावड़ समेत ज़िले जा समूरा शहर मुकमिल तौर बंदि आहिनि। नसीराबाद में समूरो कारोबार बंदि कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं फंक्शनल लीग पारां हामिद जलबाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। शहदादकोट में समूरो कारोबार बंदि आहे। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि ऐं कॉम्प्रेसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में हड़ताल खे भरपूर मोट मिली आहे। शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ मुकमिल तौर बंदि आहिनि। STP, जस्कम ऐं ॿियनि तंज़ीमनि जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। कशमोर, करमपुर, बख्शापुर, गौसपुर, तंगवाणी ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में मुकमिल तौर हड़ताल आहे। क़ौम परस्तनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। अवामी तहरीक जस्कम जी अॻवान सिंध में कामयाब हड़ताल ते सिंध वासियुनि खे मुबारकूं ॾींदे चयो आहे त नए मकानी निज़ाम वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सॼी सिंध में जदोजहद खे तेज़ कयो वेंदो। जस्कम जे चेयरमैन सनान कुरैशी मलीर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 46 कलाकनि अंदरि कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। हुन चयो त सिंध जे अवाम कामयाब हड़ताल करे नए मकानी निज़ाम खे रद्द करे छॾियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अनवर सूमरे, रोशन बरमानी ऐं ॿियनि हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जी अवाम हड़ताल खे कामयाब करे बिटे निज़ाम खे रद्द करे छॾियो आहे। हुननि चयो त सॼी सिंध में कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ऐं कंहिं ज़ख़्मी करण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ सुभाणे सॼी सिंध में सोग मल्हायो वेंदो। हुननि चयो त 13 सेप्टेम्बर वारी हड़ताल खे नाकाम बणाइण लाइ अल्ताफ़ हुसैन पारां कारकुननि खे कयल अपील जो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे नोटिस वठणु घुर्जे। अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त 20, 23, 26 ऐं 29 सेप्टेम्बर ते बबरलो, ठट्टो, मोरो ऐं हटड़ी बाईपास ते धरना हया वेंदा। जी नाज़रीन, तव्हांखे ॼाण ॾियूं पिया त क़ौम परस्त तरफ़ां सिंध अंदरि जेका हड़ताल थी आहे, कामयाब हड़ताल ते सिंध वासियुनि खे वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। ज़िक्र कंदासीं हाणे सिंध जे बरसात इलाइक़नि